अदा सुमेर अदा तो कुर्बान अदा। ओहो नालो सोलो थसे बार नथी अमीरा कब्जो टुटी आ संभाल बाग जेको थियो सो थियो। हाँ दुश्मन वरी भी हमलो करे सके तो तहां बाग संभालियो मां एक दफो इन मसले सां मोहलिया। तू छुटे असी आयाऊं न। तू सहेली आहे तोखे कुछ चई भी नथी सगा। हाणे खबर पई सुणी त इज्जत छा छे हूंदी आ। तोखे पांजे पी के ये अकेलो छॾे अचण न घुर्जे आ। शहरयार जी नज़रन में बदनी थी ऐं दिल में किधर महसूस कंदी हली आयस। पर हू माराए भी सके तो मुंशी के अस्पताल में। न न ये न थींदो। करे सके तो सुणी वटस बहानो मौजूद आ। बियो केरा मुंशी का सिवा तुजो वन वन वनी बचाए मुंशी के। इहो तो डस थी नहीं हाजरा। छो गलत चयो? वाकई सच्ची सहेली आहीं न तो बाबा भी तो क्या आज़ारियो आ। मुखे तो तुंजे लाए सोचणा न सुणी। पी खां सिवा जेका मां बेखुदी थी आ न उहा मुखे ही खबर आ। अस्पताल में बगड़ बिगड़े तो अस्पताल में तुझो कुछ न बिगाड़ींदो। हुआ भी मानू पाण मजबूत आ तो दुनिया ताकतवर हूंदे भी कुछ ना बिगाड़े सकेंदी। वञा थी पर अरमान नथो लहे। हाणे अरमान छॾ वन। अरमान में हार जो बाबे से न विड़े आ। मानू तंग थींदो तो झेड़ींदो न। मुंशी घट कई आ मेहार सां। कब्जो शहरयार जो आ मानू शहरयार जाता है शहरयार थियो न मु कब्जो टोड़ायो आ। बिल्कुल शहरयार हो समझबो कोर्ट वयो कब्जे खिलाफ। हाँ वयो से समन सुतत न करंदा पर ऐसे चोके त हिदायत कयो न मता लवाए न लवाइंदो तुझो भाव कत्ल थियो आ। मां शहरयार खिलाफ एफआईआर तो चाहियां। मां चवांस तो यो केस मां पाण डील कंदस। यो कुर्ब कयो हींअर अस्पताल में आहियां बस पोस्टमार्टम जो इंतजार है। ठीक है मां पहुंचा तो ऐं खुद निगरानी कयां तो। थैंक्स। ओके। बेवकूफ आहे मुंशी तव्हां जणन के पोतियूं ऐं चूड़ियूं पाराए बाग जे संभाल ला बिहारी। किबला ओते तो हमलो थियो वो घणा नजर है। पलटन का आया छा बिना देर जे मानू गड कर कब्जो छडाइणो आ। कोशिश करियूं पिया भोतार साईं। कोशिश न जल्दी मानू गड कर चोरी ला त टोला गड थी विदा आयो हींअर कोशिश। हाणे बीठो साईं टाइम था। हेलो शहरयार पियो ॻाल्हायां। बुरी खबर आ। अमीर जे कब्ज़े खां बि वधीक। जीरे से तव्हां सोचो भी न हूंदो। पोइ ॿुधा न परेशान न कर। अमीर जो भाव कत्ल थियो आ। इहा कहिड़ी बुरी ख़बर आ मुंहिंजे लाइ। बुरी खबर इहा आहे त उहा एफआईआर तव्हां जे खिलाफ कढजण वारी आ। मुंहिंजे खिलाफ ब्लैकमेल पियो करीं? मुंहिंजी कहिड़ी हैसियत जो ब्लैकमेल कयां। इतला ॾिनुमि मर्ज़ीअ जा आहियो। मां वेठो आहियां अची गिरफ़्तार करियो। हसीस मेहार गिरफ़्तार नथा करे सघो मूंखे तो धमकियूं ॾी। वधीक पतो पइजी वेंदो आहे मूंखे। धमकी न ॾे रहीम। काॾे मरी वियो रहीम? लगे तो इन जो को धणी साईं ना है सर। इने दिमाग एक्सरे न थिया या? न सर। छो? सर को भी न हो जंहिंखे चइजे आ। बाक़ी तव्हां छा जे लाइ आहियो? सर मां अटेंडेंट त न आहियां। डॉक्टर आहीं? जी न सर। जेसि ताईं हिन जो को वारस न अचे तेसि ताईं दिमाग जा एक्सरे लाज़मी आहिनि फौरन कराए वठो। जी जी सर। छोकिरे मूंखे बि पाणी पीआर जाए। जी बाबा।
फांसी वियासीं सालुओ मंझां। कीअं बाबा? रेस जी औताक ते वियोसि, कुकड़ू कू लॻी पई, को बि कोन हो, नौकर बि कन कढियो वेठो। रईस काॾे वियो आहे? अमीर जो भाउ क़त्ल थियो आहे, फरियाद बि रेस ते कई अथई। जन्नत हाणे त फ़ैसिलो बि मुश्किल थिए। छो त? रेस हूंदो पंहिंजीअ में पूरो, फ़ैसिलो थींदो त बि देर सां थींदो। मेहार वारी ॻाल्हि बि त रहिजी वई। रहंदी कीअं, मां छॾींदोमांसि, फतू त फॾो न त जॾे जो जॾो। ही तने खबर जरका तोखे काथों लॻी? तोखां लॻी आहे ख़बर अॻु में पई, यादि अॼु आई आहे ॻाल्हि। छा यादि आई? ॿुधो त ॿी शादी तो करी। हा कयां थो, आख़िर वरतो आहियां। मर्द ॾिसो, हीरोइनी वात अथसि भगल हलियो आहे ॿी शादी करण। माठ कर खयम न पञर त साही न खणंदी आहे। अच त मूरा के जहिड़ो मुंहुं त सुॼाए रखई, पञर खणंदो मां मुंहुं आहियां। कोड़ीअ जे हथ ॿधल आहिनि, कोड़ीअ जी ख़बर न अथई? हा ख़बर अथम, कोड़ी जाने कम ठाहिण नकी ठाहिण, कंदुसि ॿी शादी। हिकु अखि खिलंदई, ॿी अखि रोंदई, फतू त फॾो न त जॾे जो जॾो। बाबा छॾियो बि हाणे? शादी करे त ॾिस, तोखे ऐं तुंहिंजे ज़ाल खे गिचीअ में रसो विझी खॾे में उछले ईंदसि। कोड़ी जाने कम ठाहिण नकी ड्राहिण। हा इहो कम ठाहिण न पर ड्राहिण थियो। कोड़ी कम ठाहे का ठहुकड़ी वठी ॾे त शादी कयां। कॾहिं पंहिंजे फतू जा बि कम ठाहे, सदाई फतू जा कम फिटाईंदी वते। तुंहिंजो बिलो कयां थी, सदायां थी इज़राइल खे, मिलायां थी तोसां। अम्मा हाणे ठहियो। बाबा मज़ाक थो करे, तूं पाणीअ में निकिरी वई आहीं। इन्हनि मर्दनि ते एतबार न कर, वॾा ला अथई। काथे न काथे पराए ट्रांसफर में कुंडियूं लॻाईंदा आहिनि। रन त ॾिस छाटूं थी हणे, तूं छा बि करे। कौड़ी मां ठाहुकड़ी कुंवार आणींदुसि, उहा अची तुंहिंजे हाथ ते मुंग डरींदी। सीढ़ियूं वेठियूं आहिनि तुंहिंजे लाइ ठाहुकड़ियूं। वञ त फिथल बसर जहिड़ो मुंहुं त चटणी कनी। जनते थबेस न वात ते कारो, देस न गुदी जहिड़े वात ते डक। पंहिंजो वात ॾिठो अथई जीअं भगल वतो। तो हां बाबो बेचारो घर छॾे वियो, पर हिन माईअ खे माठ न आई। माठ कीअं ईंदी? कोड़ी जाने घर ठाण नकी ठाण। शहरयार खान आए? न साईं साहब शहरयार। तू केरु आहीं? मां संदसि नौकर। मता हवेलीअ में हुजे ऐं तू ग़लत बयानी कंदो हुजे? न साईं, ईमानदारी सां अॻु निकिरी आहे। छा बि करे पर पेश थियणो पवंदुसि। सर असीं मेहार लाइ छापो हणूं? ठीकु आहे। राइट सर।